वेलकम बैक नाज़रीन नाज़े सुबह मेरा प्रोग्राम में तव्हांखे भली कार ॿीहर ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थी वेंदा जीअं त नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो त असां वटि एतिरा बहितरीनु टे गेस्ट ख़ूबसूरत मौजूदु आहिनि ऐं टैलेंटेड माशाल्लाह हिकिड़ी नौजवान फ़ाइज़ा अली बि असां सां मौजूदु आहिनि उन सां गॾु असां सां राइटर बि जेके आहिनि सीनियर राइटर जेके आहिनि असां सां मौजूदु आहिनि सैयद हयात साहब ऐं उन सां गॾो गॾु हिकिड़ा बहितरीनु एक्टर असांजा निसार कोलाची साहब डायरेक्टर बि जेके आहिनि तव्हां सर तव्हां ॾे न पहिरियों सर हाणे जेके अॼुकल्ह जी भला एक्टिंग खे ऐं डायरेक्शन खे कीअं पिया ॾिसो एक्टिंग भी ठीक है अजकल डायरेक्शन भी ठीक है छो तो पुराने ज़माने का वठी हींअर चेंज तो काफ़ी है लेकिन हाँ कम थोड़ा सवलो आ सुठो आ ऐं हुननि खे ॾिसी काफ़ी सिखिया आहिनि माण्हू सही हुन टैलेंट खे ॾिसी हाणे सिखिया आहिनि इन करे हिननि में वधीक शोर अची वियो सही त एक्टिंग भी सही आहे ऐं डायरेक्शन भी सही आहे ऐं पहिरियों जी जेकी टेक्नोलॉजी में बि इलाही फ़र्क़ु हूंदो हो हा ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे छो पहिरीं त कुझु बि अहिड़ी शइ कान्हे हाणे त हर टेक्नोलॉजी आहे हर शइ सेटिंग हर चीज़ सेटिंग आहे को वधीक केॾांहुं वञण जी ज़रूरत न आहे कंप्यूटर ते वेही तव्हां सभु कुझु करे सघो था पहिरियों वक़्तु खे डायरेक्टर खे घणी जेकी प्रॉब्लम फेस थींदी उहा कहिड़ी हूंदी वॾे में वॾी प्रॉब्लम आउटडोर ते जेके वेंदा हुआसीं न असां उन में वॾा मसइला हूंदा वणनि ते चढ़णु कंडनि ते हलणु दरिया टिपणु ऐं माना जंप खाइणु फाइट में हाणे उहा शइ कान्हे हाणे त रुॻो हीअं करियो त भित भॼी पई तव्हां हलिया वञो आर पार थी वञो उहो त हाणे काफ़ी सहूलियत आहे पहिरीं खां हाणे सहूलियत आहे हाणे सहूलियत आहे मतिलबु काफ़ी माना इन जे वजह को मौक़ो बि मिले थो उन्हनि खे वधीक माना पंहिंजा आइडिया सेट करण में हया सभु अॼुकल्ह जे जेके आहिनि ही जेके ड्रामास तव्हां जी मूं पहिरियों बि तव्हां सां ॻाल्हि कई त इन्हनि ड्रामास लेवल में कीअं हिकिड़ी माना फिल्म जी त कहाणी हिकिड़ी अलॻि थी वेंदी आहे ऐं ड्रामास खे कीअं पिया ॾिसो ड्रामा सुठा पिया थियनि हाणे तमामु सुठा राइटर अची विया आहिनि नई टही में तमामु सुठा सुठा राइटर अची विया आहिनि उहे आहिनि डायरेक्टर आहिनि सुठो कमु पियो थिए ऐं हींअर जेकी फिल्मूं थियनि पियूं फिल्मूं हींअर कोन पियूं ठहनि हीअ फिल्मूं न आहिनि जेके चवनि था न इहे फिल्मूं पर न न इहे फिल्मूं कोन आहिनि इहे टेली फिल्मूं आहिनि टेली फिल्म हा इहो उन टेलीविज़न जे टेक्नोलॉजी ते थियनि पियूं सही हुनमें स्टूडियो जी कैमरा यूज़ न थी थिए अच्छा सही ऐं स्टूडियो को कमु एडिटर कैमरामैन उहे यूज़ न पिया थियनि उहे वीचारा हुते बुखूं पिया कटिनि अच्छा हा उहो जेका पहिरें सिनेमाउनि में जेके प्रोजेक्टर हूंदा रील लॻंदा हाणे हीअ जेके फिल्मूं ठहनि USB ते अचनि थियूं स्मार्ट कार्ड उहे जेके न उहो प्रोजेक्टर कढी छॾिया अथनि सिनेमाउनि मां USB प्लेयर रखिया आहिनि हुन में USB लॻाई फिल्म सही हली वई हुन टेक्नोलॉजी जो जेको न उहो त अची वई पर हाणे जेकॾहिं उन्हनि स्टूडियो जेके बंदि पिया आहिनि या पोइते पइजी विया आहिनि वरी जेकॾहिं उन फिल्मूं ठाहींदा त हाणे किथे रिलीज़ कंदा प्रोजेक्टर त आहिनि ई कोन हिन कढाए छॾियो फिल्म त असुलु उहा ई आहे न सही हीअ टेली फिल्मूं जेको हीअ चवनि पिया त असां फिल्म इंडस्ट्री में रूह फूकियो आहे हीअ कयो इहा ॻाल्हि कान्हे सही हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो विजन अॼुकल्ह त मोबाइल ते फिल्म ठही थी वञे पर असल में तव्हां नोट करियो त जेका हीअ असां हीअ टेली फिल्मूं जेके ठहनि थियूं तव्हां अगरि किथे हलायो त हुनखे तव्हांखे बैकग्राउंड नज़र न ईंदो अच्छा हुन बैकग्राउंड नज़र ई न थो जो एतिरो परे ॾेखारे नथी सघे सही सही माना बैकग्राउंड पूरो ॾिसणु खपे न उहो बैकग्राउंड आई कोन्हे को सही तव्हां महसूस था करे ॿ माण्हू ॻाल्हाइनि था जंहिंखे माना फिल्म वाइट फ्रेम चवंदा आहिनि सही सही वाकई वक़्तु हूंदो थोरी चेंजिंग्स वग़ैरह आयूं पर एतिरी सहूलियत टेक्निकल लॻा हीअ टेक्निकल लॻा ऐं हीअ कंहिं फेस्टिवल में गैर मुल्की फेस्टिवल में मोकिलींदा न त हुन में फिल्म कोन करे कोन मोकिलींदा टेली फिल्म हा उहो फिल्म बि आहे उहो जो रीलूं जेके ठहंदियूं 13 रीलूं ऐं हुनखे पॉज़िटिव साउंड ट्रैक हूंदो उहो वक़्तु कीअं हुयो महिनत वारो तमामु महिनत वारो कमु हूंदो हींअर असीं वेठा आहियूं त AC हले पियो उते AC कोन हूंदो स्टूडियो में या आउटडोर में हूंदासीं हिन खां वधीक गर्मी हूंदी हिन खां उन गर्मी में सुबुह खां शाम ताईं कमु करिणो पवंदो महिनत करिणी उन वक़्त में पैसो बि जाम हूंदो हुयो ठीकु ठाक पैसा एक्टरनि खे मिलंदा हुआ ऐं सिनेमाउनि ते ईंदी त 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं माण्हू त बुकिंग कराए छॾींदा या त का सुठी का फिल्म अची वेंदी त माण्हू लाइन में बीहंदा त जेके उते वारे हूंदा ॾंडा खणी रोज़ वीचारा ॾंडा खाईंदा हुआ ॾंडा खाईंदा 4-4 शो हलंदा हुआ ऐं ब्लैक में टिकट हाणे त तव्हां ॾिसो सिनेमाऊं ख़ाली आहिनि का शइ इहो तव्हांखां ज़रूरु पुछंदमि त अॼु छो सिनेमास ख़ाली आहिनि इहो रुझान छो घटि थी वियो आहे पर हींअर आउं वेंदमि फ़ाइज़ा ॾे फ़ाइज़ा चुप चुप वेठी आहे फ़ाइज़ा अलाए छा सोचे थी छा पिया सोचो फ़ाइज़ा घणो ॻाल्हायो थी चओ कॾहिं कॾहिं जेको घणो ॻाल्हाईंदो उन खे ईअं करे ॾिसबो आहे केॾो त ॻाल्हाइनि था चओ फ़ाइज़ा चुप चुप आयो भला ईअं
बसि कुझु बि कोन्हे, तव्हांजूं ॻाल्हियूं सुठियूं सुठियूं ॿुधां पई ऐं सोचां पई वाकई एक्टर हीअं कमु कंदा आहिनि ऐं तव्हांजी ॻाल्हियुनि में गौर ॾियां पई। माशाल्लाह केतिरो ख़ूबसूरत आवाज़ सां गॾो गॾु एतिरो ख़ूबसूरत चेहरो और जे ख़ूबसूरत जा फीचर्स फ़ाइज़ा जा। फ़ाइज़ा कॾहिं भला एक्टिंग जो शौक़ु थींदो तव्हांखे लॻे थो या होस्टिंग जो मूं वांगुरु? न, एक्टिंग जो मूंखे शौक़ु कोन्हे। होस्टिंग जो भला मूं वांगुरु जीअं आऊं पई ॻाल्हायां एॾो? न बसि इहो शौक़ु त थोरो थियो हुयो शुरू में, पर वरी थियो शुरू में? जी हाँ। स्कूल्स में कयो हूंदो? न स्कूल में कोन। पोइ बसि इन शौक़ु हुयो इहो, लेकिन वरी अम्मी वारनि खे ॾिठो इन सिंगिंग जी इन में, पोइ वरी मूं बि सोचियो मुंहिंजो ईअं मां बि ॻायां। हा, ऐं मूंखे बि माण्हू ॿुधनि ऐं टीवी में ॾिसनि, इन जे लाइ वरी मूं पंहिंजी ॾाढी राज़ा परवीन खे चयो, मूं चयो अम्मी मूंखे सिंगिंग जो शौक़ु आहे। चई पुट तव्हां पढ़ो बि ऐं पंहिंजी पढ़ाई बि न छॾियो ऐं तव्हांखे सिंगिंग जो शौक़ु इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई, इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि कई की पढ़ो बि था। अच्छा, पढ़णु वधीक मुश्किल लॻे थो या सिंगिंग जेको आहे उन जो सुर खणणु या ताल खणणु, सिंगिंग कहिड़ो माना प्रॉब्लम तव्हांखे घणी डिफिकल्ट शइ लॻंदी आहे? बसि केॾी महिल स्केल जो मसइलो थी वेंदो आहे ऐं उस्ताद थोरो सम्झाईंदा आहिनि, त शौक़ु त घणो ई, उमेद त घणी हूंदी आहे त हिनखे माना कंट्रोल पंहिंजे में कयां, लेकिन केॾी महिल उस्ताद बि चवंदा आहिनि बाबा ईअं न कयो, जी हा थोरो सम्झण जी कोशिशि कयो। लेकिन जेॾी महिल कल्ह असां अचूं पिया हेॾां थोरी तयारी कईसीं, उन में मां पंहिंजे उस्तादनि खे घणो तंग कयो। घणो तंग कयो, जी हा, घणो मूंखे सम्झाइनि पिया, जी बाबा तव्हांजो ज़हन किथे आहे प्रोग्राम में? जी हा, बसि थोरी मिस्टेक थी वई, इंशाल्लाह हाणे कोन थींदी। बसि वारा जज़्बात थी नाहे थियणो, जज़्बात में कॾहिं कॾहिं हाणे खार ॾिसो ॿार आहे, पोइ बि हिकिड़ी एज आहे, उमिरि आहे 12 सालनि जो, पोइ बि हिकिड़ो ॿार आहे, उन में ईअं माशाल्लाह पोइ बि काफ़ी कॉन्फिडेंस सां ऐं जेके बि कॉलर्स आहिनि उहे सभु एॾी सुठी तरीक़े सां पज़ीराई कनि था, मूंखे त ॾाढी ख़ुशी थी थिए माशाल्लाह। फ़ाइज़ा चवनि हीअं छा था ॿुधायो फ़ाइज़ा? हींअर मां शाह साईं जो कलाम पेश कंदसि, कुझु महिमाननि फरमाइश कई, उहा फरमाइश पूरी कंदसि। कज़ाड़े कोट में लिखे कैसलो, आओ बग्याणे बंद में मुझा मारू रहा पो, हेफ तने के हो वतन जनी विसारियो, जी जीलते शल सिंधड़ी आबाद हो जई, परचन शाल हो परचन शाल पहाड़ ढोला मारू मूसा, परचन शाल पहाड़ हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा, परचन शाल पवार हो परचन शाल हो परचन शाल पवार ढोला मारू शाल पवार ढोला मारू मूसा, परचन शाल
शाल पवार हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पाए आयस पाद में मियां पाए आयस पाए आयस पाद में मियां अब गुणे अपार ढोला मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल अदियूं शाह लतीफ चे मियां भिट जो घोट लतीफ चे मियां अदियूं शाह लतीफ चे मियां भिट जो घोट लतीफ चे मियां सतर काज सतार ढोला मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत ख़ूबसूरत आवाज़ एतिरो बहितरीनु मूंखे त ॾाढी ख़ुशी थी थिए अच्छा फैज़ा कॾहिं तव्हांखे थियो आहे त मूंखे माना हीउ सॉन्ग जेको आहे यादि करण में प्रॉब्लम थी थिए या को टेस्ट वग़ैरह यादि करण में केतिरो ईज़ी कहिड़ी शइ आहे जल्दी यादि करे वेंदा बस इज़ी त जेको उस्ताद मूंखे सेखारींदा आहिनि उन में थोरी प्रॉब्लम थींदी आहे शुरू में छो जे करे ही जेके बि सॉन्ग वग़ैरह मां ॻायां थी इहे मुंहिंजा ॿुधल कोन्हनि छो जे करे ही अम्मी यारनि जे दौर जा कलाम आहिनि त थोरी थींदी आहे प्रॉब्लम पोइ वरी थी वेंदो आहे मेमोराइज़ थी वेंदो आहे हा पोइ थी वेंदो आहे ज़बरदस्त ॾाढो सुठो पोइ इन से असां माना हाफ माना मेमोराइज़ तव्हांजी इन एज में बि ज़बरदस्त आहे माना गाननि जे लिहाज़ सां ज़बरदस्त पर अॼुकल्ह जी जेकी मौसीक़ी आहे उहा उन खे कीअं पिया ॾिसो अॼुकल्ह जी मौसीक़ी तमामु बहितरु आहे सुठी आहे ऐं मूंखे त वधीक ख़बर न आहे अञा उस्तादनि मूंखे राग रागणी इहे मूंखे लिखी ॾींदा आहिनि पोइ मूंखे अब्दुल सत्तार उर्फ़ ख़ान फ़क़ीर जेको मुंहिंजो उस्तादु आहे ऐं मुंहिंजो बाबा आहे ऐं उस्ताद पीर बख़्श उस्ताद मोहम्मद ख़ान इहे मूंखे सम्झाईंदा आहिनि त बाबा हीअ राग हीअ आहे ऐं तव्हां हिन स्केल तां ॻायो था ऐं बाबा हिन खे सुठो करे ॻायो ऐं जीअं माण्हुनि खे ख़बर पए त हीअ नंढड़ी सिंगर ऐं ॿार थी करे वॾो कमु थी करे त सही बिल्कुलु डिफिकल्ट कमु आहे हिकिड़े राग खे सम्झनि ऐं इहे अच्छा कॾहिं शौक़ु थियो त मां अञा पॉप ॻायां या अॼुकल्ह जा जेके ॿिया सॉन्ग्स वग़ैरह आहिनि जी काफ़ी शौक़ु आहे त मूंखे माना इलाही शौक़ु आहे त हिन शइ खे बि मां माना हासिलु कयां ऐं मूंखे बसि रुॻो इहा कोशिशि आहे त पंहिंजी मंज़िल माणियां इंशाल्लाह इंशाल्लाह बसि तव्हांजी दुआऊं आहिनि ऐं तव्हां मूंखे दुआ कयो अॼु मां हिन स्टेज ते वेठी आहियां
सुभाणे मां बि स्टेट इंशाल्लाह इंशाल्लाह तव्हां हमेशह जो मंज़िल में पंहिंजी ज़िंदगी में कामयाब थींदा ऐं हींअर वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन हींअर वरितासीं हिकिड़ो शॉर्ट ब्रेक ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो सुरहाण चाहे काॾे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो सुरहाण चाहे जेकॾहिं वरिस्तनि खे जोड़े थी ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे असां हेलो अस्सलाम वालेकुम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा अजी ममताज अली जाम छोटो तेरो कुझु साली जामलो खां भेणो अव्हांखे भलिका सुबुह में प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदा अजी दी फंकार बाका के मज़ो आयो मां त चवंदुमि मेरा टीवी वारनि खे मुंहिंजो सलाम आहे जस्ट आहे जोड़ा खूबसूरत फनकार आहे ॻोल्हे असां चवंदा भेणो महिरबानी तव्हांजी इहो तव्हांजो प्यार ऐं हीअ जेको टैलेंट आहे बिल्कुलु असांजी कोशिशूं आहिनि त असां जेके नए नए टैलेंट खे तव्हांजे साम्हूं ऐं हिन जेके सुबुह मेहरान जे प्लेटफॉर्म ते ऐं मेहरान टीवी जेके चैनल ते असां तव्हांखे उन्हनि खे ॾेखारियूं ऐं ॿुधायूं ऐं जी ख़बर पए त असांजे सिंध में केतिरो टैलेंट हींअर मौजूदु आहे ॿियो छा चवणु चाहींदा ॿुधाए त तमामु घणो मज़ो ईंदो मुंहिंजो वांद सां क़ुरान हुआ त बि वॾे शौक़ सां थो ॿुधे बाका ते वॾो आवाज़ टीवीअ खे ॾियारियो त भेणो वाह हा बस टीवी खे आवाज़ ॾेई वियो त हलूं था पोइ थोरी देरि खां पोइ फ़ाइज़ा ॾे ऐं वरी वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो फ़ाइज़ा ॾिसो हेॾा जेके आहिनि फैंस तव्हांजा परस्तार पैदा थी विया थकी पई आऊं बसि सभिनीनि खे इस्लाम ऐं उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं जेके मूंखे ॿुधनि पिया ऐं मुंहिंजे लाइ कॉल्स करे ऐं मुंहिंजी एतिरी तारीफ़ उन्हनि जूं महिरबानियूं ऐं थैंक यू उन्हनि खे भलीकार ऐं हींअर मां ॿुधाईंदसि मारवाड़ी कलाम सही ज़रूरु ॿुधूं था पर हेॾो महिमान बि वेठा आहिनि वरी चवंदा सिर्फ़ु फ़ाइज़ा ॾे त पहुचूं था तव्हां ॾे पोइ मारवाड़ी बि तव्हांखे ज़रूरु ॿुधासीं सर जीअं पहिरियों इहा ॻाल्हि कई हले पई जीअं सर चवनि पिया त वक़्तु हुयो उहो हर शइ हुई पर सर को अहिड़ो वक़्तु थियो जंहिंमें तव्हां फिल्म जॾहिं तव्हांखे पिया राइटर हुयो जेको डायरेक्टर तव्हांखे सॾु करे अचियो हुजे त हीअ सीन वग़ैरह चेंजिंग एतिरे हद ताईं थींदी या को यादगार वाक़ियो जेको असां सां शेयर कंदा काफ़ी थियनि था हिन में हिन फील्ड में पर माना पूरी इंसानी ज़िंदगी में यादगार वाक़िया तमामु घणा थियनि था हिकिड़ो ज़रूरु शेयर मूंखे यादि आहे त कराची में हूंदासीं असां टे दोस्त हूंदासीं अदाकार महबूब आलम ऐं ॿियो ज़फ़र जदीद साहिबु असां गॾु घुमंदासीं फिरंदासीं त हिकिड़ी फिल्म लॻी कराची में अंग्रेजी 25th Hours त उन में फिल्म ॾिसण ॾाढी तारीफ़ ॿुधी हाणे असांखे टाइम न पियो को एडिटिंग में को डायरेक्शन में को अदाकारी में फिल्म असांखे गॾु ॾिसणी हुई आख़िरी हफ़्तो हुजे आख़िरी शो हुजे ख़मीस जो त ॿिए ॾींहुं चेंज पई थिए टाइम कढी वियासीं हुते कराची में सदर में बस में चढ़ी उते वियासीं हुते पहिरीं ॾिठोसीं भई हाणे खीसे मां पैसा कढूं केतिरा पैसा आहिनि राति मानी बि खाइणी आहे वरी फिल्म बि ॾिसणी आहे हाणे पैसा कढियासीं ख़बर पए त या त मानी खाई सघूं था या फिल्म ॾिसी सघूं हाणे छा कयूं उहे फिल्म आख़िरी शो पोइ असां उन राति मानी कोन खाधी फिल्म ॾिठी सांबा खाधे ज़बरदस्त फिल्म मिस न कईसीं असां वाह इहो बि माना हिकिड़ो वक़्तु थिए थो माण्हू एॾी माना एॾो शौक़ु हो फिल्म सां ऐं हर फिल्म ॾिसणु माण्हू जी हर मुल्क जी फिल्म ॾिसण जो इन करे ज़रूरी हूंदो आहे त हुन मां कुझु पिराईंदो आहे कुझु हासिलु कंदो आहे फोटोग्राफी जे हवाले सां कैमरा जे हवाले सां एडिटिंग जे हवाले सां कहाणी या परफॉर्मेंस जे हवाले सां त उहा मिलंदी आहे त माण्हू उन मां काफ़ी हासिलु थींदो आहे सही शौक़ में बिल्कुलु चवंदो मानी भले बाद में थींदी फिल्म मानी कोन था खाऊं सुभाणे अॼु मानी कोन था खाऊं वाह ज़बरदस्त अच्छा सर सां तव्हां सां माशाल्लाह काफ़ी अरसे जो साथ रहियो आहे सर तव्हां कीअं इन्हनि जे कॾहिं मिज़ाज सर जो ॾिठो कोन्हे अप डाउन्स ख़ासि हुते कहाणी जे लिहाज़ सां ॾिस लिहाज़ सां चओ त बाबा हीअ शइ चेंज थींदी या सर चवनि त न हीअ कोन थींदी हमेशह डायरेक्टर जी वरी पंहिंजी विच में चॉइस अची वेंदी आहे थी शइ हीअं हुजणु घुरिजे न ईअं त कॾहिं इतफ़ाक़ कोन थियो आहे बाक़ी कॾहिं कंहिं आर्टिस्ट जे लाइ त बाबा हिनखे न आहे हिनखे हीअं करिणो आहे हिनखे हीअं करिणो पर ख़ुदा न ख़ासि अहिड़ी का राइटर्स जी पंहिंजी राइटर जेको लिखियो आहे असांखे हिकु लफ़्ज़ बि करण जी ज़रूरत कान्हे अगरि असांखे चेंज करिणो आहे त असां वरी राइटर ईंदासीं साईं वटि हाणे हिनखे छा करियूं दीदी चवंदो चङो कयो अथव मूंखां पुछो अथव जेकर तव्हां पाण करियो आहे त पोइ जहिड़ो थिया हाणे हिनखे हीअं करियो
आसान करो, इजी करो, इजी करो अगर के आर्टिस्ट को न तो डिलीवर थे सही कहानी में मना वो फर्क न त अक्सर ई थींदो आहे न माण्हू स्क्रिप्ट लिखाईंदा आहिनि सही लिखाइण सर मां हिकिड़ी कॉल वठी वठां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम तहरीम साहबा मेहमान साहब बिल्कुल ठीक ठाक तव्हां कीअं आहियो शुक्र आहे तव्हांजो प्रोग्राम ॾिसां हिकिड़ी अॼु तमामु ज़बरदस्त जेको आहे सो टैलेंटेड थी लॻे ऐं अञा त हिन उमिरि में एतिरो कुझु सिखी वई आहे अञा त सॼी ज़िंदगी पई आहे सिखण में बिल्कुलु ऐं माशाअल्लाह इंशाअल्लाह ताला फ्लोरिश कंदी इहो कंदी हाणे साईं वारा अॼु तव्हां वटि वेठा आहिनि आई एम सॉरी टू से मां कोन ॾिसंदो आहियां ड्रामा वग़ैरह जो मां का उन्हनि ते राय क़ाइमु कयां त भई अॼुकल्ह जा ड्रामा फिल्म जी ॻाल्हि पई हले मेमन साहब साईं फिल्म जो त को दौर हो जीअं अधे ॻाल्हि कई त माण्हू मोचड़ा खाईंदा त उहो मूं अखियुनि सां बाक़ाइदे पुलिस हा बिलीव में पुलिस जी फिल्म दिलि लॻी सुरैया ऐं शाम वारी उन में सेकंड शो में आऊं बि वियोसि मूंसां गॾु ॿियो को गॾु हो ऐं मूं लिटरली पुलिस खे माण्हुनि खे लठियूं हणंदे चङा त माण्हू हा बिल्कुलु बिलीव में माण्हू चया थींदा हू टिकेट वारी घर वारीअ में माण्हुनि जा हथ फासी पवंदा हथ भॼी पवंदा उहो बि को दौर हो मां सम्झां थो क्रेज़ हो वाकई साईं ॻाल्हि सच थो करे को उन्हनि फिल्मुनि जो जेको इंटरवेल जी जंहिंमहिल अची वेंदी इंटरवेल त माण्हू शिरक भरे वेंदो त हा ही छा फिल्म हुई छा ईअं लॻंदो ही हक़ीक़त हुई रियलिटी ज़बरदस्त ये ॾिसो इहे हयात अली शाह साहब जा राइटर आहिनि हिननि जा ही कमाल आहिनि इहे जेकियूं एतिरी ख़ूबसूरत जेकियूं कहाणियूं दौर में वक़्त में लिखंदा ऐं असां जेके ॾिसंदड़ ईअं रियलिटी हूंदो साईं लिखंदो हूंदो पर मूं लास्ट जेका ड्रामो ॾिठो ऐं मूंखे वरी चयो हिकिड़ी पर्सनल थो ॻाल्हि करे वञा मूंखे ज़िंदगीअ में हिकिड़ो ॿिनि टिनि माण्हुनि खे पहिरें पई मिलण जो शौक़ु हो उन में हिकिड़ो हारून रिंद मरहूम हो सही सही खां एतिरो इम्प्रेस हो मुंहिंजो कॾहिं ज़िंदगीअ में हलंदी किथे मिले त पहिरें पई मिलां इहो कमु आहे इहो कमु हुयो जेको तव्हांखे मजबूर करे छॾियो एतिरे टैलेंटेड माण्हू आहे तव्हां छा था चओ ॿुधल ॻाल्हि आहे पोइ कूड़ अलाए सच ही फिल्म डायरेक्टर महबूब इंडिया वारो चवंदो त जे मां बॉम्बे जे भंगीअ जे बाह में हथ विझां त टॉप मोस्ट जो हीरो बनाए छॾियां ईअं त हूंदो आहे वाकई वाकई बिल्कुलु अॼु बि ॾिसो उहा म्यूज़िक जेका नौशाद ऐं श्री रामचंद्र या इहे ॾेई विया आहिनि अॼु बि ॿुधिजे थो त अलाए केतिरा 50-60 साल गुज़री विया आहिनि त दिलि हिली थी वञे सही बिल्कुलु बिल्कुलु वॾी महिरबानी मेमन साहब ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदा जी सर ॾिसो हयाती साहिब एतिरो वक़्तु दौर हिननि माण्हुनि खे यादि आहे पर अॼु एतिरो ईअं छो कोन्हे छा वैराइटीज़ वधी वई आहे या घणो मवाद मिली चुको आहे महिनत कंदा हाणे महिनत नथा कनि इज़ी थी विया बसि सर हेॾी टेक्नोलॉजी आहे त मूंखे शायदि दिमाग़ सां कमु हुई दिलि दिमाग़ वारा न त दिलि लाइ कमु करिणो हूंदो आहे उहो न पियो थिए ईअं वरी हिकिड़ी आग लाइणी आहे हीउ कमु करिणो आहे हीउ सीन करिणो आहे थी वेंदो बाक़ी थोरो गड़बड़ आहे त एडिटिंग में सही करे छॾींदासीं इहो माना इज़ी थी वियो सही महिनत कान थी इन जे करे ॾिसंदड़ जेके आहिनि छा घटि थी चुका आहिनि त मूंखे शायदि तव्हां ई हिन ॻाल्हि खे करे छॾींदो मूंखे लॻो त शायदि वैराइटीज़ घणियूं थी चुकियूं आहिनि न वैराइटीज़ घणी थी चुकियूं आहिनि तंहिंखां पोइ तव्हांखे शायदि इहो ख़बर कोन हूंदी त जॾहिं सिनेमा फिल्म लॻंदी पाकिस्तानी फिल्मूं लॻंदियूं त घटि में घटि 4 या 5 सिनेमाउनि में लॻंदी हुई फिल्म हिकिड़ी फिल्म उहा रील घुमंदी हुई यानी की हिकिड़ी सिनेमा हलाई 5 मिंट पहिरीं वरी उहो रील ख़तमु थियो 10-15 मिंट खां पोइ वरी ॿी ते वरी टी ते पोइ माना अहिड़े तरीक़े सां राति जो 2 बजे ताईं शो हलंदा जेके 3 शो हूंदा 3, 6, 9 उहे 2 बजे ताईं छो त टाइमिंग बि उन्हनि खे मिलंदी हिकिड़े रील ते 6 ऐं पैसो हूंदो जाम जीअं आउं तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुकोसि रश हूंदी उन में लठियूं दरियुनि में फासी वेंदा माण्हू ऐं इंडियन फिल्मूं उन ज़माने में जॾहिं लॻंदी त यकीन करे माण्हू बिस्तरा खणी हुते वेहंदा हुआ त किथे सुबुह जो वरी मूंखे हींअर त वॾी सहूलियतूं आहिनि हींअर त कोई आहे कोन्हे ॾिसो न घर घर माना
टेलीविज़न आहे, यूट्यूब आहे, तव्हां ॾिसो केरु बि केतिरी महिनत करे, केॾो पैसो ख़र्च करे सिनेमा में हलाइण खां पोइ तव्हां पंहिंजे घर में वेही ॾिसो, इज़ी कुछ महीननि खां पोइ अची थी वञे इंटरनेट आराम ते। सां अची थी वञे। सही ज़रूर सही। पर हिकिड़ी कॉल मौजूदु आहे, हिकिड़ी कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां खां? पंहिंजो तारीफ़ कराईंदा भाउ। सदाम शेख थो ॻाल्हायां सखर खां। तव्हांखे बलिका सुबुह महिल प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदा? दादी चवणु चाहियां त माशाल्लाह ॾाढी सुठी तरीक़े सां चैनल हले थो, आवाज़ चैनल आवाज़ भी मिठो आहे हिननि जो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। बिल्कुलु फ़ाइज़ा जो आवाज़ बिल्कुलु ॾाढो सुठो पियो लॻे। या की असांखे साम्हूं ई तव्हां जेके ॿुधंदड़ आहियो त उन्हनि खे केतिरो सुठो थो लॻे। माशाल्लाह अॼु फ़ाइज़ा जा फैन्स इलाही थी विया आहिनि। ॿियो छा चवणु चाहींदा? बाजी हाणे फरमाइश ॾींदासीं असां इन जो डबल कलाम इन जी ॿी कॉपी करें। ठीकु आहे ठीकु आहे, वॾी वॾी महिरबानी, ज़रूरु ॿुधायो। थैंक यू सो मच। वरी ॿुधायोसीं त फ़ाइज़ा भला हाणे कलाम ॿुधायो छा कयो परस्तार ऐं त ॻाल्हाए थकी पई आहियां। मारवाड़ी कलाम ॿुधाईंदसि। जोगीड़ा रे जोगीड़ा जो मारे हाथारी लकीर, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर, में से बिछड़ोड़ो मारो जानिड़ो मगाए दे, में से बिछड़ोड़ो मारो जानिड़ो मगाए दे, आरी सिद्धि कर मारी तू तकदीर वे जोगीड़ा वीरा, सिद्धि कर मारी तू तकदीर वे जोगीड़ा वीरा, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर, में से बिछड़ोड़ो मारो जानिड़ो मगाए दे, में से बिछड़ोड़ो मारो जानिड़ो मगाए दे, आरी सिद्धि कर मारी तू तकदीर वे जोगीड़ा वीरा, सिद्धि कर मारी तू तकदीर वे जोगीड़ा वीरा, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर। सुके सुके थियो हारन में हुआ बुरो, हर को मिने कहे केड़े तू कमरो हो, सुके सुके थियो हारन में हुआ बुरो, हर को मिने कहे केड़े तू कमरो, अखियां में रुआरत निर्वे जोगीड़ा वीरा, अखियां में रुआरत निर्वे जोगीड़ा वीरा, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर, में से बिछड़ोड़ो मारो जानिड़ो मगाए दे, में से बिछड़ोड़ो मारो जानिड़ो मगाए दे, अरे सिद्धि कर मारी तू तकदीर वे जोगीड़ा वीरा, सिद्धि कर मारी तू तकदीर वे जोगीड़ा वीरा, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर, जोगीड़ा वीरा जो मारे हाथारी लकीर। तुझो बात में कितरी करामत, कितरी राखी है रब ते में अमानत हो, तुझो बात में कितरी करामत, कितरी राखी है रब ते में अमानत, कितरो तू सच्चो है फकीर वे जोगीड़ा वीरा, कितरो तू सच्चो है फकीर वे जोगीड़ा
में से कदे आए मिल से मारो होसी तो मारो धीरे से हो मारो जानी में से कदे आए मिल से मारो होसी तो मारो धीरे से अरे पूजा हो जले बेटी फिरवे जोगिड़ा बिड़ा पूजा हो जले बेटी फिरवे जोगिड़ा जोगिड़ा बीरा जो मारे हथारे लकीरे जोगिड़ा बीरा जो मारे हथारे लकीरे वैसे बिछड़ोड़ो मारो जानिड़ो मगाए रे वैसे बिछड़ोड़ो मारो जानिड़ो मगाए रे अरे दीदी कर मारी तू तक देर वे जोगिड़ा बीरा दीदी कर मारी तू तक देर वे जोगिड़ा बीरा जो मारे हथारे लकीरे जोगिड़ा बीरा जो मारे हथारे लकीरे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त फ़ाइज़ा ख़ूबसूरत पर हींअर वक़्तु जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिकिड़ो ब्रेक खणंदासीं ऐं हिन प्रोग्राम सां तावन कयो सुरहाण चाहे जेकॾहिं वरी सन खे जोड़े थी ये हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि काॾे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो सुरहाण चाहे जेकॾहिं वरिस्थनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि 10 रुपए कोठी 10 लाख रुपए ताईं त सर ॾिसो हाणे ही इनाम जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त नंढो हुजे वॾो हुजे केतिरो त इंसान ख़ुशि थो थिए कुझु बि मिलण ते चेहरे ते मुर्क अची वेंदी आहे मुर्क अची वेंदी मिले आहे न मिले नंबर मुर्क अची वेंदी आहे मिले न मिले मिलण ते थींदी न सर पर आसरो हूंदो उम्मीद उम्मीद ते दुनिया क़ाइम आहे इंसान चवंदा न त को हिकिड़ो नंढड़ो तिनको बि सहारो मिले अॻिते वधण लाइ त उन ते तव्हां अॻिते वधो मायूस न थियो सर मां इन जे करे इनाम जी ॻाल्हि कई त ज़िंदगी में कॾहिं को अहिड़ो मौक़ो हिकिड़ो को वाक़ियो जॾहिं तव्हां पंहिंजे माना हिते लेखक या राइटर ते को अहिड़ो इनाम या अवॉर्ड्स मिलियो जंहिंते तव्हां घणी ख़ुशी थी हुजे या के ईअं ई पज़ीराई कई हुजे काफ़ी अवार्ड मिलिया मूंखे डायरेक्शन जे हवाले सां स्क्रिप्ट राइटिंग जे हवाले सां रेडियो जो एक्सीलेंस अवार्ड मिलियो पूरे सूबे जो माना बहितरीन ड्रामा राइटर वो मिलिया ॿिनि तंजीमुनि वटां मिलिया काफ़ी मिलिया आहिनि माशाल्लाह ऐं माशाल्लाह इज़त मिले थी जिते माण्हू सां मुलाक़ात थिए थी उन नालो थो ॿुधाए त सुञाणनि था त भई ठीकु आहे तव्हांखे असां अॻे वक़्तु खणी तव्हांजा सर कहिड़े उन वक़्त में कहिड़ा जेके वधीक एक्टर ऐं डायरेक्टर जेके तव्हांखे यादि हुजनि की उन वक़्त में तव्हां सां घणो वेझो हुया काफ़ी आहे जंहिंखे मिस बि कंदा हुजो हा मिस मां कयां थो हुनखे अदाकार महबूब आलम खे तमामु प्यारो दोस्त हूंदो सुठो आर्टिस्ट हो सिंधी फिल्मुनि तां उनजो माना शुरूआति कई पोइ वरी लाहौर वियो PTV ते हुनजा ड्रामा काफ़ी हलिया ऐं हिकिड़ो ड्रामो वारस हुन में चौधरी हशमत जो किरदारु हुन कयो ऐं उन खां पोइ हिकिड़ी फिल्म हुई सिख जो किरदारु हुन कयो खाक और खून उहो एॾो सुठो किरदारु कयो इंडिया में जो सिख ईंदा हुआ चुमंदा हथ चुमंदा सिख त एॾी रियलिटी इहे सभु ॻाल्हियूं रहनि थियूं माण्हू सर हाणे हिकिड़ो राइटर आहे हिकिड़ी स्क्रिप्ट लिखे पियो अक्सर तौर ते कंहिं न कंहिं हिकिड़े एक्टर खे इमेजिनेशन में रखी करे बि लिखंदा आहिनि त तव्हांजो उन वक़्त में बहितरीन एक्टर कहिड़ो हुजे जंहिंजी तव्हां ख़ासि तौर ते उनखे इमेजिनेशन करे को कहाणी लिखी हुजे न एक्टर जी वरी कास्टिंग पोइ थींदी आहे सही कर अक्सर चॉइस बि हूंदी आहे त बाबा मुंहिंजे किरदार मुंहिंजे इन कहाणी जे किरदार में ही सुठो मुश्ताक चंगी जो सिंधी फिल्म जे हवाले सां मुश्ताक चंगी जी हो या चकोरी हुई कुर्बान जिलानी हो ये वॾा वॾा फनकार शहबाज दुरानी हो मरहूम अल्लाह जन नसीब करेसि त इहे सभु सुठा सुठा आर्टिस्ट हुआ उनखे ज़हन में रखे लिखंदो त उहो सुठो कमु कंदा हुआ सर पहिरियों हिकु मां ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी मां कॉल वठी वठां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खपे त तारीफ़ कराईंदा नज़ीर अहमद भुट्टो फराम बेर की मूंखे बलिका सुबह मेरा प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदव जेको प्रोग्राम हले त तमामु बहितरीन सुठो आहे घणा ॿुधा ॾींदासीं ठीक है जरूर 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 साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो सर ॾिसो अॻे राइटर हूंदा ईंदा बिल्कुलु बाक़ाइदा सां पूरी जेकी स्क्रिप्ट जेकी आहे डायरेक्टर खे या प्रोड्यूसर खे ॿुधाईंदा पाण पूरो टाइम कढी करे टाइम अपॉइंटमेंट वठी करे पर अॼुकल्ह जी तव्हां जेके राइटर्स खे छा मूं अक्सर ॿुधो आहे त राइटर पंहिंजी स्क्रिप्ट छॾे हलिया विया आहिनि
पाण ई जेको आहे हू डायरेक्टर आहिनि या प्रोड्यूसर आहिनि हू रीड कनि उन शइ खे तव्हां कीअं पिया ॾिसो छा हू सही आहे या ग़लति आहे? असल में ॾिसो न इहो आहे ग़लति शायदि असां सोचींदा आहियूं का बि वन लाइन त असांखे अहिड़े तरीक़े सां स्टोरी लिखाइणी त असां राइटर वटि वञी हुन सां डिस्कस कंदा आहियूं साईं असांखे हीअ शइ खपे। हाणे अगरि हू राइटर लिखे थो कुझु लिखे थो थोरो घणो रहे थो ऐं का हुन सां प्रॉब्लम थिए थो या पाण में कोई इख़्तिलाफ़ थिए थो त उन सूरत में या असांजी शूट हले थी शूट जे दौरान असांखे स्क्रिप्ट बकाया नथो मिले त असां पंहिंजो दिमाग़ु लड़ाए हुनखे पूरो कंदा आहियूं न त जेको आहे सो हुनजो कमु आहे राइटर खे वन लाइन ॾियणु त बाबा हीउ अहिड़े तरीक़े सां तोखे लिखिणो आहे। हा राइटर असांखे लिखी ॾींदो आहे अहिड़ो करेक्टर विझी ॾींदो आहे बाबा हीअ तव्हांजो लेडी आहिनि हीअ तव्हांजा जेंट्स आहिनि हीअ तव्हांजा हीअ करेक्टर आहिनि हिनखे तव्हां शूट कयो उन हिसाब सां असां शूट करे ॾींदा आहियूं। बिल्कुलु माना उन ग्लैमर में बिल्कुलु बाक़ाइदे सां उन तरीक़े सां ॿुधाईंदा आहिनि पर अक्सर तौर ते त परफॉर्म बि करे ॾेखारींदा आहिनि राइटर त बाबा हिन तरीक़े सां हीअं डायलॉग जेको आहे तव्हां डिलीवर कंदा माना थोरा थोरा एक्टर बि उहे हूंदा। हा न बिल्कुलु राइटर ॿुधाईंदो हिनखे अहिड़े तरीक़े सां थींदो ऐं हिन जे लाइ हीउ करेक्टर खपे थो हिन सां कॉन्टेक्ट करियो हीउ न हलंदो हीउ करेक्टर खपे पर अॼुकल्ह छा थो थिए त पोइ जेको अचे थो सभु एक्टर आहिनि सभु ऐं अॼुकल्ह जेको आहे उहो राइटर जी पंहिंजो माना चॉइस या डोमिनेंसी उहा नथी रहे मिज़ाज नथो रहे त बाबा हाणे जेको डायरेक्ट मां लिखी ॾिनी हाणे डायरेक्टर जी मर्ज़ी आहे कहाणी में जेकी हेर फेर करे या हुनजी चॉइस ते माना अॼुकल्ह उहो इख़्तियार एतिरो कोन्हे उहो कोन्हे पर हयात अली शाह जो जेको अख़्तियार आहे त वॾो आहे हीउ बर्दाश्त न कंदो आहे सर वाकई उस्ताद साम्हूं हिकिड़ो माण्हू हीउ न बर्दाश्त कंदो हिकु लफ़्ज़ बि तव्हां अगरि हेॾां होॾां कयो न छिके स्क्रिप्ट ख़तमु भले तव्हांजी शूट रही पई इहो थियो भला इलाही हा हिकिड़ो ॿ चकर थियो आहे पोइ कीअं मनायो भला पोइ आख़िर कॉम्प्रोमाइज़ करिणो पए थो कॉम्प्रोमाइज़ थिए हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां सिंधी फिल्म में ॿुठा हुन फिल्म जो गानो पिक्चराइज़ करिणो मंगी पीर खां परे माना ईस्टर्न स्टूडियो मां असीं वियासीं होॾे मंगी पीर हुन गाने जा बोल अचनि मुंहिंजा साईं सिंधी टोपी वारा मुंहिंजा साईं सिंधी टोपी माना हीरो खे टोपी पाइणी हुई सिंधी बिल्कुलु मां असिस्टेंट डायरेक्टर हुउसि त जो वियासीं असां त सामान वामान सभु खणी न उते पहुचाए सिंधी टोपी विसरी छा जेकॾहिं मोकिलियूं था त वापसि वञूं ऐं टोपी खणी अचो त शाम थी वेंदी माना शूटिंग कान थींदी उहा शूटिंग ज़ाया थी वई पोइ छा कयो सोचे ईअं कयो त भई हीरो खे सिंधी टोपी कान हुई मथो ॻाढ़ो पोइ ईअं चयो त हुनखे गीतनि जा बोल जेके कैमरा ॾे इशारो कजे मुंहिंजा साईं सिंधी टोपी वारा ते ऑडियंस जेके वेठा आहिनि उन सिनेमा जेके बि सिंधी टोपी पातल उहे सम्झनि हीरो असांखे पइजे ईअं करे माना कवर कयो पोइ इहो वरी हिकिड़ो बि चयो न डायरेक्शन ॾिजे त मुंहिंजा साईं सिंधी सभिनी खे ईअं कैमरा ॾे कयो न त बाक़ी सभु माण्हू जेके जेके सिनेमा वेठा आहिनि सभु चवनि असांखे हीरोइन चए सिंधी टोपी हालांकि हीरोइन त इहो चाहे पई हुनखे साईं सिंधी टोपी वारा पर हाणे जॾहिं टोपी न आहे त हुनजो इहो ई आहे ईअं माना हल कढणो पवंदो पर थोरो हल करे कढणो थो पए इहे नंढियूं नंढियूं ॾिसो कोताही केॾो परेशान उन वक़्त में एॾो परे वञण वरी अचण त अॼुकल्ह पहिरियों त रोड रस्ता बि एतिरा ख़राबु त हाणे त रोड रस्ता बि सिधा आहिनि अॻे त जेको असिस्टेंट जेके हूंदा से ॾियाते मज़बूत हूंदा अॼुकल्ह जेको असिस्टेंट असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां असां सां गॾु हूंदा आहिनि त कंहिंखे का शइ विसरी वई न शूट बि थी वई ख़बर ई कान पई छा आहे वरी जॾहिं असीं एडिट ते वेठा आहियूं हीअ शइ त आई कान्हे का वॾा प्रॉब्लम था थियनि पर पोइ कम खे एडिट में निकिरी थो वञे पर इन्हनि शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखणु खपे त अगरि हुन ड्रेस कहिड़े रंग जी पाती आहे ॿ बटण बंदि कया जेके मिलंदा न जेकॾहिं मां डायरेक्शन पियो त हुनखे ॿुधाए छॾियो भई कोप जेको आहे तव्हां खणी हुते रख कहिड़ो ही अरे बाबा इहो न ही अधु कलाक इन खां बहितर आहे त मां तमामु सुठो लॻो माशाल्लाह ऐं को मैसेज डिलीवर कंदा असांजे व्यूअर्स खे ॾिसंदा मैसेज बसि उस्ताद बुखारी हिकिड़ो शहर आहे जी जी तोखां विछड़ी बसि इहो थियो बुखारी ॿियो कुझु न आहे पर रहियो बि कुझु न आहे वाह वाह एतिरो गहराई वारो चयो असांजे बिल्कुलु यादूं त मौजूदु आहिनि कुलाई साहिबु तव्हां छा कीअं लॻो तव्हांखे अची करे मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं महिरबानी आहे महिरान टेलीविज़न जी जो असांखे मौक़ो ॾिनो ऐं ख़ासि करे असां उस्ताद शागिर्दनि खे बसि मैसेज इहो आहे त जेको जिथे आहे हला करे उहो ख़ुशि हुजे ऐं नौजवाननि खे त बाबा पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयो तालीम ॾे ध्यानु कयो बाक़ी हीअ जेके हितां हुतां जी ॻाल्हियुनि खे छॾे पंहिंजी मंज़िल खे वठो बिल्कुलु ज़बरदस्त ॾाढो सुठो लॻो तव्हां ॿई जेके सीनियर्स आहिनि उन्हनि सां मूंखे इंटरव्यू कंदे मूंखे ॾाढी ख़ुशी थी फ़ाइज़ा तव्हांखे कीअं लॻो मूंखे बि तमामु बहितर लॻो ऐं सर वारी ॻाल्हि त पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयो
ऐं उन्हनि जो ख़्यालु रखियो ऐं पंहिंजी महिनत कयो पोइ तव्हांखे हुनजो सुठो फल बि मिलंदो ऐं बसि इहो मैसेज ज़बरदस्त खोड़ खोड़ आहे इलाही आहे मैसेज जेतिरी तव्हांजी एज आहे न एतिरे हिसाब सां वॾो मैसेज आहे ॾाढो ख़ूबसूरत मूंखे बि ॾाढो सुठो लॻो फ़ाइज़ा आया ऐं मुंहिंजी दुआयूं आहिनि त अलाह करे तव्हां ईअं ई कामयाबु थींदा वञो एतिरो सो ऐं वेंदे वेंदे छा ॿुधाईंदा तव्हां वेंदे वेंदे मां सचल सरमस्त जो कलाम ॿुधाईंदसि ज़रूरु पर ऐं जेको पंहिंजे व्यूवर सां मोकिलाए वठां पोइ तव्हांजो जेको आहे कलाम ज़रूरु ॿुधासीं ऐं नाज़रीन हीउ वक़्तु आहे प्रोग्राम जी पंहिंजी पुॼाणी जो ॾिसो केतिरी ख़ूबसूरत यादूं फिल्मुनि जी ऐं ख़ासि हुते बहितरीन जेके राइटर असां वटि आहिनि हींअर बि मौजूदु आहिनि उन्हनि खे हमेशह असांखे पज़ीराई ॾियणु घुरिजे पर हींअर उन सां गॾो गॾु बहितरीन सिंगर जेकी फ़ाइज़ा अली उन सां दुआयूं आहिनि उन सां त अॻिते जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में ईअं ई ख़ूबसूरत गीत ॻाईंदियूं रहनि ऐं कामयाबु सुभाणे वरी हाज़िर थींदमि फ़ाइज़ा खे बि गीत ॻाइणो आहे मूंखे टाइम घणो ॻाल्हाइण जी मूंखे आदत थी वई आहे ऐं हिन प्रोग्राम सां तावन खे सुरहाइणु चाहे जेके नवरिस्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि त जल्दी कंदा वेझो के दुकान ते सुरहाइणु चाहे वठंदा ऐं उन इनाम जा हक़दार थींदा ऐं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ पर वेंदे वेंदे फ़ाइज़ा अली को हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधंदा वेंदासीं जी फ़ाइज़ा जिसने देखा मर ही गया तेरी हुस्न सियाह में है जादू गैर का धोखा मुझको न दे तुझ में मैं और मुझ में तू आशिक हो यूं रबदा होई मलामत लाख तेनू काफर काफर आख दे तू आहो आहो इस हुस्न पे मैं इस हुस्न पे मैं हैरान हुआ हैरान हुआ पड़े क्यों मेरे गले ये पेचा पे जोर मार सिया ये जुल्फ पड़े क्यों मेरे गले ये पेचा पे जोर मार सिया रुक मुझसे छुपाया क्यों तूने रुक मुझसे छुपाया क्यों तूने जब तुझे पे ये दिल नादान हुआ हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ
क्या तेरे है दावा मिस्कीन सचल को मेरे सनम इस इश्क क्या तेरे है दावा मिस्कीन सचल को मेरे सनम क्या खूब तेरी इस उल्फत में क्या खूब तेरी इस उल्फत में मिस्कीन से मैं सुल्तान हुआ हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ इस हुस्न पे मैं इस हुस्न पे मैं इस हुस्न पे मैं हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ मंसूर होया सरमद हुसन या शमशुल हक तबरेजी हो मंसूर होया सरमद हुसन या शमशुल हक